सिंध जो नाले वारो ड्रामो ज़हर ज़िंदगी जेको हिन वक़्तु 250 एपिसोड थी चुको आहे। नाज़रीन, 250 एपिसोड हलण ताईं बि अव्हांखे शायदि इहा ख़बर न हूंदी त अव्हांजे मनपसंद अदाकारनि खे हर महीने केतिरी तनख़्वाह मिलंदी आहे। ॾेह तोड़े परॾेह में हर सिंधी माण्हू सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगी वॾे शौक़ सां ॾिसंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जो हर माण्हू खे इंतज़ारु त हूंदो आहे, पर उन्हनि खे इहा ॼाण नाहे हूंदी त हिन ड्रामे में कमु कंदड़ असांजा सिंधी अदाकार हर महीने केतिरो कमाईंदा आहिनि, उन्हनि जी पघार हर महीने केतिरी हूंदी आहे। अॼु मां अव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। हीअ वीडियो आहे पार्ट नंबर 2। पहिरें पार्ट में मां अव्हांखे आज़म मैगल, रब्बन ऐं रईस गफ़ार ख़ान, निसार शाह ऐं उन सां गॾोगॾु पठाणी इन्हनि टे माण्हुनि जूं तनख़्वाहूं ॿुधायूं हुयूं त केतिरियूं मिलंदियूं आहिनि। नाज़रीन, हाणे मां अव्हांखे ॿुधाईंदुसि हिन वीडियो में त ओठे खे केतिरी पघार मिलंदी आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जी अदाकारी तमामु ज़बरदस्त आहे। ओठे जी वॉइस जी जेतिरी ई का तारीफ़ छो न कयां, उहो आहे ई तारीफ़ जे क़ाबिल। तमामु ज़बरदस्त आवाज़ जो मालिक, तमामु सुठी परफॉर्मेंस। ईअं लॻंदो आहे त ओठो सिंधी अदाकार न ॼण के इंडिया जी फिल्म जो विलन हुजे। जी हाँ नाज़रीन, बहितरीन परफॉर्मेंस जो मालिक। अव्हां यकीनन सोचींदा हूंदा त ओठे खे 2 लख रुपया पघार मिलंदी हूंदी, न बि इहो सोचींदा हूंदा त हिन अदाकार खे 1 लख रुपयो हर महीने पघार ज़रूरु मिलंदी हूंदी। जी हाँ दोस्तो, जेकॾहिं मुंहिंजे वस में हुजे हा त हीअ अदाकार घटि में घटि 2 लखनि जो आहे। हर महीने हिन अदाकार खे 2 लख ॾियणु घुरिजनि, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त ओठो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 40,000 रुपयो पघार खणंदो आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे मां। हर महीने जी पघार 40,000 रुपयो हूंदी आहे ऐं ओठो हिन ड्रामे मां हर महीने 40,000 रुपयो खणंदो आहे। नाज़रीन, हिन सां गॾोगॾु मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां, ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान जो किरदारु तमामु ज़बरदस्त किरदारु रहियो, जंहिं पहिरीं एपिसोड खां वठी 250 एपिसोड ताईं कमाल ख़ान जे किरदार खे पूरी सिंध में सुञातो वेंदो आहे। कमाल ख़ान उहो अदाकार आहे जंहिंजो नालो आहे अहमद अली शेख। दादू शहर सां तालुक़ु रखंदड़ अहमद अली शेख ज़हर ज़िंदगी ड्रामे में पहिरियों दफ़ो एंट्री कई आहे। पहिरियों दफ़ो वॾी चैनल जी वॾी सोप सीरियल में एॾो मेन लीडिंग किरदारु करण खां पोइ कमाल ख़ान पूरी सिंध में न, पर जिथे बि सिंधी ॿोली ॻाल्हाई ऐं ॿुधी वञे पई उते कमाल ख़ान खे सुञातो वञे थो। पर अहमद अली शेख दादू शहर सां तालुक़ु रखंदड़ कमाल ख़ान जो किरदारु कंदड़ शख़्स खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी टीम वारा, ज़हर ज़िंदगी ड्रामे जे इदारे वारा केतिरी पघार ॾींदा हूंदा। अव्हां बि सोचींदा हूंदा मूं जीअं त हा, कमाल ख़ान खे घटि में घटि 1.5 लख रुपयो मिलंदो हूंदो हर महीने, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त कमाल ख़ान सिर्फ़ु 25,000 रुपया खणंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे इदारे वारा कमाल ख़ान खे अहमद अली शेख खे सिर्फ़ु 25,000 रुपया हर महीने पघार ॾींदा आहिनि। एॾो वॾो मेन लीडिंग किरदारु करण वारो, जंहिंखे असां कमीनो कमाल ख़ान बि चवंदा आहियूं। कमीनो कमाल ख़ान हुन जी अदाकारी खे ॾिसी तमामु ज़बरदस्त उनखे एप्रिशिएट करण जे लाइ असां उनखे कमीनो कमाल ख़ान चवंदा आहियूं, छो त एॾो बहितरीन किरदारु करण सां हुन तमामु घणी सिंध में एॾी माण्हू ॾिसण वारा ड्रामो तमामु घणो चाहिनि पिया। नाज़रीन, हिन खां अलावा मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां, रिमशा शहज़ादी सिंध जी तमामु बहितरीन अदाकारा, जंहिंखे अव्हां मीरा जे किरदार सां तमामु घणो सुञाणींदा आहियो। रिमशा शहज़ादी जंहिं अॼु जो वतायो सोप सीरियल में पहिरियों दफ़ो एंट्री कई, वॾे चैनल जो पहिरियों दफ़ो अॼु जो वतायो ड्रामो में कमु कंदड़ मीरा, जंहिंखे अॼु अव्हां मीरा जे किरदार सां बख़ूब ॼाणो था। रिमशा शहज़ादी जंहिंखे मीरा जे किरदार सां तव्हां पूरी सिंध में, न सिर्फ़ु सिंध में पर जिथे बि सिंधी ॿोली ॻाल्हाई ऐं ॿुधी वञे पई उते मीरा खे सुञातो वञे पियो। नाज़रीन, मीरा खे आख़िर ज़हर ज़िंदगी ड्रामे जे इदारे वारा केतिरी पघार ॾींदा हूंदा।
अवां बि सोचींदा हूंदा मूं वांगुरु त मीरा खे 3 लख रुपया घटि में घटि हर महीने पघार मिलंदी हूंदी। 3 लख रुपया हर महीने मीरा मतिलबु रिमशा शहज़ादी ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमु करण जा हर महीने इदारे खां 3 लख रुपया वठंदी हूंदी। जी हा नाज़रीन, अवां बि यकीनन मूं वांगुरु ई सोचींदा हूंदा त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मेन किरदारां कंदड़ मेन अदाकारा रिमशा शहज़ादी, जंहिंखे मीरा जे किरदार सां पूरे ज़हर ज़िंदगी सोप सीरियल में सुञातो ईंदो आहे। पर छा तव्हांखे इहा ख़बर आहे त मीरा खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे इदारे वारा केतिरी पघार ॾींदा आहिनि? जी ना नाज़रीन, 3 लख रुपया त परे जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं रिमशा शहज़ादी खे 2 लख रुपया बि हर महीने मिलनि हा त पोइ बि हुन जे किरदार जो इहो मुसलसल हक़ हुयो। दोस्तों, रिमशा शहज़ादी मीरा जो किरदारु अदा कंदड़ अदाकारा, जंहिंखे न 3 लख रुपयो मिलंदो आहे न ई वरी 1.5 लख रुपयो महीनो पघार मिलंदी आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 50,000 रुपयो हर महीने रिमशा शहज़ादी खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जे इदारे वारा पघार ॾींदा हुया। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमु कंदड़ रिमशा शहज़ादी, जंहिंजे किरदार खे पूरी सिंध में न पर जिथे बि सिंधी ॿोली ॻाल्हाई ऐं ॿुधी वञे पई, उते रिमशा शहज़ादी खे बतौर मीरा जे किरदार सां सुञातो वेंदो आहे। रिमशा शहज़ादी स्टेज ड्रामनि जी वॾी बहितरीन अदाकारा आहे। स्टेज थिएटर हुजनि या को फेस्टिवल जो वॾो मेगा सोप ड्रामो, जंहिंमें रिमशा शहज़ादी वॾे प्यारे अंदाज़ सां परफॉर्म्स करण जी महारत हासिल रखे थी। केतिरा ई एवार्ड ख़ैरपुर आर्ट्स काउंसिल में रिमशा शहज़ादी बेस्ट अदाकारा जा खंया आहिनि। इन सां गॾोगॾु लाड़काना आर्ट काउंसिल में केतिरनि ई फेस्टिवल ड्रामनि में रिमशा शहज़ादी एवार्ड माणिया आहिनि। रिमशा शहज़ादी जो असुलु तालुक़ु